अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदो, शाद हूंदो, आबाद हूंदो, रब्बा कंदो त हमेशह अहिड़े तरीक़े सां तव्हां सभु शाद आबाद हूंदो। तव्हां सभिनी ॿारनि जे सदके असांजा बि रब्बा गम परेशानी दूरि कंदो। दोस्तों, अॼु मां पंहिंजे ॿारनि खे वठी वियो आहियां। असांजी साइड में आहे बनी, उहा असां आया आहियूं घुमणु। बनियुनि में फ़सुलु आहे, तमामु घणो ॿारनि खे घुमाइणु लाज़मी हूंदो आहे। उनजी मेन वजह इहा आहे त मां सॼो ॾींहुं हलाईंदो आहियां पंहिंजो दुकानु। ॿारनि खे मां ॿाहिरि वठी वेंदो आहियां घटि, पर जॾहिं बि मूंखे कंहिं बि क़िस्म जो कोई बि मौक़ो मिलंदो आहे मां पंहिंजे ॿारनि खे घुमाईंदो लाज़मी आहियां। अॼु दिलि चयो त मां पंहिंजे नंढनि खे घुमायां थो बनियूं। हे ॿई मुंहिंजा नंढा मूं सां गॾु आहिनि। हे वॾो पुटु आहे, नालो अथसि माजिद अली। हे आहे मुंहिंजो ॿियो नंबर पुटु, हुन जो नालो आहे मुर्तज़ा। दोस्तो, हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, असां जंहिं इलाइक़े में रहूं था इन जो साइड ते ही बनियूं आहिनि। असां अॼु विया आहियूं बनियूं घुमणु। बनियुनि खां परियां आहे हिकु नंढी ढंढ, जिथे माण्हू मछियूं पकड़ींदा आहिनि। उहो बि मां पंहिंजे बचड़नि खे ॾेखारींदुमि। त दोस्तो, अॼु जो वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे ऐं वीडियो एंड ताईं लाज़मी ॾिसिजो। उमेद आहे तव्हां सभु ॿाहिरि असांजो साथ लाज़मी ॾींदव, अहिड़े तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां तव्हां सभु ॿाहिरि सभु पोयनि वीडियोनि में तव्हां असांजी सपोर्ट कई आहे। उमेद आहे त तव्हां अॻिते बि अहिड़े ई तरीक़े सां असांजी सपोर्ट कंदव। दोस्तो, तव्हां ॾिसी सघो था, पोयूं सिर्फ़ु बनियूं ई बनियूं आहिनि। तमामु सरसब्ज़ मौसम, तमामु बहितरीनु जुड़ाली आहे। अॼु पोयूं तव्हां वण ॾिसी सघो था त कहिड़ा न फर्स्ट क्लास वण आहिनि। घर आहिनि पर परे परे आहिनि ऐं तमामु हिकु बहितरीनु लोकेशन आहे घुमण जे हिसाब सां। असां ॻोठाणा माण्हू आहियूं, घरनि खां ॿाहिरि निकिरंदा आहियूं त बनियूं, हरियाली, शहर जी ज़िंदगी जेका हूंदी आहे त उहा हिकु मुख़्तलिफ़ हूंदी आहे, पर ॻोठाणी ज़िंदगी तव्हां ॾिसो था त कहिड़े तरीक़े सां असां ॿारनि खे घुमाए रहिया आहियूं। ऐं तव्हां ॾिसो साम्हूं ही आहे पाणी, हिते हूंदी आहे मछी। अॼु ॾिसूं था त मछी पकड़णु मलाह अचनि था या नथा अचनि। दोस्तो, हे तव्हां ॾिसो, ही फ़सुलु आहे वलतूरी जो ऐं असां हिन खे वलतूरी बि कोठींदा आहियूं, प्लस में हिन खे साई तूरी बि कोठींदा आहियूं। इहो फ़सुलु आहे साई तूरीअ जो, तमामु बहितरीनु सब्ज़ी गर्मीअ जे हिसाब सां ऐं तमामु फ़ाइदे वारी। हे तव्हां साम्हूं ॾिसो था, हे पाणी आहे, बिल्कुलु तमामु इलाही वॾी एरिया में इहो पाणी आहे। हीअ आहे वाटर, जिथो ॿॾीअ खे मिलंदो आहे पाणी। त दोस्तो, हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, हे बिल्कुलु असां बीठा आहियूं तमामु बहितरीनु हिकु लोकेशन ते, जिथे मुंहिंजे नंढनि कयो फुल इंजॉय। हीअ आहे पाणी, हिते माण्हू फासाईंदा आहिनि मछी। तव्हां ॾिसो था त केॾी हिकु वसी पैमाने ते रुॻो पाणी पाणी आहे, पर मछी हिन में ॾाढी फस्ट क्लास आहे। असां बि कोशिशि कंदासीं त कंहिं महिल अची असां बि तव्हांखे मछी पकड़े ॾेखारियूं। हिकु नंढड़ी कोशिशि हूंदी जेका नेक्स्ट टाइम इंशा ताला कंदासीं लाज़मी। त अॼु कोई बि माण्हू मौजूदु न आहे। असां पोएं वारे आया हुआसीं त हिते तमामु घणी मिक़दार में मछी पकड़ी हुई माण्हुनि ज़िंदा। मुंहिंजे नंढनि बि फुल इंजॉय कयो हुयो। नेक्स्ट टाइम इंशा ताला तव्हांखे मां बि मछी पकड़े ॾेखारींदुमि। त दोस्तो, हीअ आहे हिकु ॻोठाणी ज़िंदगी। तव्हां ॾिसो था, मां पंहिंजे नंढनि खे वठी आयो आहियां घुमाइणु ऐं फुल इंजॉय। उमेद आहे तव्हां सभिनी दोस्तनि ऐं भाइरनि ऐं ॾिसंदड़नि खे मुंहिंजो वीडियो लाज़मी पसंदि ईंदो। त दोस्तो, हिकु तंग ज़िंदगी, अगरचे मां हिकु शॉपकीपर आहियां, ॿारनि खे टाइम नथो ॾेई सघां, त कोशिशि लाज़मी कंदो आहियां त कंहिं महिल बि टाइम कढी मां पंहिंजे नंढनि खे घुमायां लाज़मी। हिकु हिननि जी दिलि बि विंदरी वेंदी आहे। ॿियो, तव्हां दोस्तो ॾिसो त हीअ केतिरा ख़ूबसूरत वण आहिनि पोयां, तमामु हिकु बहितरीनु लोकेशन। गर्मी जी मौसम में अगरि वण जी छांव मिली वञे त सभु थक थी वेंदा आहिनि दूरि। मुंहिंजा नंढा बि तमामु घणो ख़ुशि आहिनि, छो जो गर्मी थोरी हुई, गर्मी जी मौसम आहे, पर वणनि जी छांव में जंहिं महिल असां पहुतासीं त असांजा सभु थक इन ख़तमु थी विया, ॼण त हुया ई कोन। गर्मी में वण जी छांव हिकु तमामु बहितरीनु आहे, कुदरती माहौल। हे दोस्तो, तव्हां ॾिसो, हीअ आहे वलतूरी, फ्रेश ऐं ताज़ी, तमामु सस्ते रेट में आहे असांजे इलाइक़े में। तव्हां ॾिसो केॾी न फस्ट क्लास हीअ आहे वलतूरी। दोस्तो, उमेद आहे तव्हांखे अॼु जो वीडियो तमामु घणो पसंदि आयो हूंदो। असां कयोसीं फुल इंजॉय पंहिंजे ॿारनि सां गॾु। ही हुया मुंहिंजा नंढा जिन खे मां अॼु घुमायो।
ऐं दोस्तो उम्मीद आहे तव्हां मुंहिंजो पूरो वीडियो मुकमल ॾिठो हूंदो। अगरि मूंखां कंहिं बि क़िस्म जी काई बि ग़लती थी वई हुजे त दोस्तो तव्हां मूंखे कामेंट्स करे सघो था। ऐं अगरि तव्हांखे वीडियो सुठो लॻो हुजे त लाइक लाज़मी कजो। ऐं जेके नवां दोस्त आहिनि उनखे बि रिक्वेस्ट आहे त दोस्तो तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। ऐं हिनमहिल असां हितां ॾिसो था, हीअ आहे असांजी कॉलोनीअ में वण ॾिसो तमामु हिकु बहितरीनु हरियाली आहे। त दोस्तो पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।